नाज़रीन, हैदराबाद में शहरियन के कोरोना का बचाने लाए कदम त खया पिया वञनि, पर पोइ बि SOPs ते अमल तमाम घट नज़र अची रहियो आहे। पुलिस अमलदार मास्क ऐं सैनिटाइज़र त विराए रहिया आहिनि, पर अहलकार पाण मास्क पाइण खां सवाइ ई ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था सलीम मलाह जी हीअ रिपोर्ट। ज़िंदगी कुदरत जो अनमोल तोहफ़ो आहे जेका बार बार न मिलंदी आहे। हिन वक़्तु कोरोना पूरी दुनिया में लखें जानियूं गिड़काए चुकी आहे, पर ते बावजूद भी सिंध के 2 नंबर वॾे शहर हैदराबाद में शहरिन जी अक्सरियत हिन वबा के सीरियस वठण लाइ तैयार न आहे। मुफ़ासिलो रखण, मास्क पाइण, हथ धोइण समेत कंहिं बि SOPs ते तमाम घटि अमल नज़र अची रहियो आहे। ॿियो त ठहियो, पर सस्ती शोहरत लाइ पुलिस पारां अवाम में मास्क ऐं सैनिटाइज़र त विरहाया पिया वञनि, पर ख़ुदि पुलिस एहलकारनि जो वॾो अंग बिना मास्क जे ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहियो आहे। कोरोना के रोकण जे लाइ SOPs ते सख्ती सां अमल करायो वञे। जॾहिं ख़ुदि पुलिस मास्क पाइण समेत मुख़्तलिफ़ SOPs ते अमल न कंदी त उहा आम शहरिन खां उन ते कीअं अमल कराईंदी। पंहिंजे प्यारनि खे कोरोना खां बचाइण जे लाइ SOPs ते सख्ती सां अमल कयो वञे त जीअं हिन वबा खां बची सघिजे। सभु मार्केटूं इहे खुलियूं पियल, उन्हनि ख़बर त कानून आहे कोन। जे कानून हुजे हा त हुकूमत अमल कराया, उन करे उहे हिनखे ॻाल्हि खे सम्झनि ई कोन था। उन्हनि खे ॿुधायो वञे त बाबा हीउ जेको आहे डिज़ीज़ जे एपिडेमिक डिज़ीज़ जे ऑर्डिनेंस तहत ॾोह आहे, हिनजी सज़ा आहे, त उहो बि जेकॾहिं हलायो, रुॻो इहो त हलायो वञे SOPs ते अमल करियो, बीमारी खां बचंदो। पर इहो बि हलायो वञे जेकॾहिं मास्क न पाईंदो त एतिरी सज़ा आहे जेका अव्हांखे सज़ा मिली सघे थी। त उन हिसाब सां त कहिड़ा अहिड़ा मेयर्स वरिता आहिनि। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में मास्क न पाइण जो हिकिड़ो सबबु गुरबत, ॿियो सबबु अनअवेयरनेस, टियों ॼाण आहे कान त उनखे का ख़बर। टियों सबबु जेको वॾे में वॾो सबबु थी सघे थो त इन जो पुछाणो कोन्हे। जंहिं शइ जो पुछाणो कोन्हे उन ते अमल न थींदो। इदारा आहिनि इम्प्लीमेंट कराइनि था, पुलिस वारा आहिनि या ॿिया फोर्स आहिनि, त पहिरीं त उहे जेके इन शइ खे रोकणु चाहिनि था उहो पहिरियों मास्क पाइनि। जे बग़ैर हलणु इंतिहाई ख़तरनाक आहे। माण्हू खे खपे त हिन वायरस खां पंहिंजो ख़्यालु करे ऐं मास्क न पाइण जे करे मां 3 महीना लोड़ियो हुयो। गुज़िरियल साल जून में मूंखे करोना वायरस थियो हुयो ऐं तक़रीबन 3 महीना बेड ते हुयुसि। ऐं सभिनी दोस्तनि भाइरनि भेनरुनि खे अपील कंदुसि त मास्क पायो ऐं जेतिरो थी सघे त सफ़ाई जो ख़्यालु रखो ऐं जेके बि हिन में जेका पैरामीटर्स आहिनि माण्हुनि जे घणे हुजूम में न वञो ऐं पंहिंजो पाण खे बचायो, पंहिंजे बच्चनि खे बचायो, पंहिंजी क़ौम खे बचायो। इस पे ऐसे अमल हो सकता है कि हर दुकानदार अपना जो है क्या नाम है SOPs पर जो सामान ला के रखे दुकानों के अंदर, मास्क रखे, कस्टमर को मास्क दे, कस्टमर से जो है क्या नाम है तरीके से बात करे, तरीके से समझाए। कोरोना के चक्कर में, कोरोना की वजह से कोरोना इस टाइम बहुत हैवी हो चुका है, लिहाजा मैं बहनों से, भाइयों से, अपनी माओं से, बच्चों से सबसे गुजारिश करता हूं कि वो मास्क का इस्तेमाल करें और बाज़ार में 10 अफराद के बीच में नहीं जाएं, अकेले रहें और अपना बच्चों का ख्याल रखें, अपने घर का ख्याल रखें। इसलिए नहीं हो रहा कि गवर्नमेंट SOPs पे अमल करवाने वाले नहीं है, या तो ऐसे वो खड़े किए जाएं, पुलिस वाले खड़े किए जाएं जो मतलब मास्क के बगैर जो है ना बंदों को इंटर ना करें अंदर बाजार में। सामने कोई चीज़ नज़र ही नहीं आई जो मास्क वगैरह लगाएं। कुछ अभी सामने नज़र आया तो लगाएंगे ना। अभी आवाम लगा के घूम रही है, हर चीज़ हो रहा है बाजार के अंदर, मास्क भी लगाएंगे। यार गर्मी की वजह से नहीं पहना हुआ, सारा चेहरा खराब हो गया, इस वजह से नहीं पहना हुआ। अभी तो उतारा, सुबह 8 बजे से पहना हुआ था, अभी उतार दिया है। हाँ मैं पहन रहा हूँ। अभी थोड़ा इंसान को भी तो सांस लेना है तो फिर पहनने का ना यार, वो जब काम ही नहीं होगा तो फिर क्या फ़ायदा पहनने का। जैसे ही आते हैं हम लोग तो इनको पहले जो ना ये एक मैसेज देते हैं कि भाई आप लोग मास्क लगाएं, मेहरबानी करें। आजकल बाजार में भी सख्ती है और ये वबा जो फैली हुई है इससे भी आप बचेंगे, दूसरों को भी बचाएंगे और खुद भी बचेंगे। और नहीं करेंगे तो बड़ा नुकसान हो जाएगा। देखते हुए कि इंडिया में क्या हाल हुआ है, हमें इबरत हासिल करनी चाहिए। लेडीज आ रही है, जेंट्स आ रहा है, हम सबको कह रहे मास्क लगाएं, मेहरबानी करें, वरना तुम्हारी वजह से हम भी मुश्किल में आ सकते हैं। कैमरामैन एजाज कोसो सां गॾु सलीम मलाह, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।